जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं कंडियारो खां। कंडियारो में एरीकेशन मुलाज़मनि जो मुतालबनि जे मञता लाइ बाईपास खां रैली कढी आफ़ीस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। एरीकेशन एम्प्लॉइज़ यूनियन रोहिड़ी डिवीज़न कंडियारो जे अॻवाननि फ़कीर अयाज़ मंगिरो, मोहम्मद उस्मान मंगिरो, इनायतुल्लाह सुमरो, मोहम्मद रमज़ान पिञारो, रशीद अहमद पीरज़ादो, मुख़्तियार मंगिरो समेत ॿियनि चयो त एरीकेशन खाते जे मुलाज़मनि खे पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो थो वञे, जंहिं करे आल सिंध एरीकेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जे ॾिनल चार्टर ऑफ डिमांड ते अमल न थियण ते एहतिजाज कयो वियो आहे। हिननि चयो त खाते में 1 खां 4 स्केल जूं DC जी निगरानी में थींदड़ भर्तियूं रद्द कयूं वञनि। एरीकेशन डिपार्टमेंट जे रिटायर मुलाज़मनि जे औलाद खे भर्तियुनि में अवलियत ॾिनी वञे, जॾहिं त हिननि वधीक चयो त महांगाई जे मुदे खे नज़र में रखंदे पघारुनि में 100% वाधि कई वञे। मुलाज़मनि खे यूटिलिटी अलाउंस ॾियण सां गॾु सिहत कार्ड जारी कया वञनि। हिननि चयो त मुलाज़मनि जा जेकॾहिं जाइज़ मसइला हल न थिया त एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो।